जेको हिकिड़ो सूरह तौबा जो आयत जो टुकड़ो आहे, हिकिड़ो सूरह बकरा जो। गुज़िश्ता खुतबो यानी पुठलो जुमो आपके याद हूंदो तापा मुहर्रमुल हराम की फजीलत एहतराम वाले महीने जो जिक्र है पियो, जंहिंमें आशूरा जे रोज़े जे मुतालिक पर मुख्तसर जिक्र कयो। अॼु हदीस मां कुझु पढ़ंदासीं जेको पुठले जुमे में हुई, जंहिंजो रावी हदीस हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु हुई। फरमाई था अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो असन्नतु इस्ना अशर शहरन मिनहा अरबअतु हुरुम। या सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वरे विच 12 महीना मिनहा अरबअतु हुरुम, तंहिंमें 4 महीना हुरमत वारा आहिनि। सलासतु मतवालियातुन, जंहिंमें 3 लगातार ज़िलक़ादा व ज़िलहिज्जा वल मुहर्रमुल हराम व रजब मुज़रल्लज़ी जुमादा व शाबान। रजब जो महीनो जेको जमादुल सानी ऐं शाबान जे दरमियान। ये आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अल्फाज़ आहिनि, जे अल्फाज़ खे पांखे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु पासो थी ॿुधायो। हाणे हिन हदीस जो बैकग्राउंड पूरो आहे। या अल्लाह तबारक व तआला किन हिकमत जे तहत पंहिंजा पुठले जुमे में आखिरी सेशन में 15 सवाल हुआ, उन्हीं सवाल जो जवाब। ये अल्लाह तबारक व तआला किन हिकमत जी तहत 3 महीना फजीलत वारा, एहतराम वारा, हुरमत वारा रखिया आहिनि। हिकिड़ो महीनो अलॻि अल्लाह तबारक व तआला कोरेला रखियो। त मुफ़स्सिर क़ुरान इमाम इब्न कसीर तफसीर इब्न कसीर में सफ़ा नंबर 408 जिल्द 2 मथे जिक्र फरमाई था। यानी सूरह तौबा जी जेको मुआयत पढ़ी इन जी तफसीर में फरमाई था कि ज़िलहिज्जा ज़िलक़ाइदा जो जेको महीनो रहियो, ये हज वारे महीने जो अॻियां महीनो आहे, जंहिंमें हुज्जाज इकराम हाजीअ हज जी नियत से पंहिंजे घर में निकिरंदा। इन जो सफ़र दुश्वार कोन न थिए, लोट सोट न थिए, अमन ऐं शांतीअ से लड़ाई झगड़े फितने फसाद में बची अल्लाह जे घर काबतुल्लाह पूजी वञे। ज़िलक़ाइदा जो महीनो अल्लाह तबारक व तआला एतिरे लाइ मुहर्रम हुरमत वारो ऐं फज़ीलत वारो बनायो। ॿियो महीनो मुहर्रमुल हराम जेको पाम से जारी है। ॿियो महीनो ज़िलहिज्जा जेको गुज़री वियो, विचूं महीनो, जंहिंमें हुज्जाज इकराम अमन ऐं शांतीअ से हज जा रुकन पूरा कई। उन्हीं के को कंहिं तरीक़े जी दिक्कत पेश न अचे। ॿियो महीनो ये जेको मुहर्रमुल हराम जो अल्लाह तबारक व तआला रखियो, ये एतिरे लाइ रखियो जे हुज्जाज इकराम जेको अल्लाह तबारक व तआला जे घर जी ज़ियारत ऐं दीदार लाइ विया आहिनि, रब जा महिमान थी विया आहिनि, उहो वापसि अमन से पंहिंजे घर लौटी अचे। ये हिकमत इमाम इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह तफसीर इब्न कसीर में बयान किया है। वो रजबुल मुरज्जब महीने के बारे में इमाम इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह लिखे था कि अल्लाह तबारक व तआला मुअम्मिरीन ला उम्रो करण वारे ला हिकिड़ो महीनो शाबान जे महीने नो अॻियां जमादुल सानी महीने नो पुठियां, यानी रमज़ान नो हिकिड़ो महीनो अॻियां अल्लाह तबारक व तआला मुक़ररु कयो जे वो उम्रो करण वारो हुए त हिनखे कोई चीज़ ॾाढो न करे।
अल्लाह तबारक व तआला ये 4 महीना हुज्जाजे जी या हाजी जी सेफ्टी ऐं फजीलत ला मुकर्रर किया। इन हदीस में जहाँ हज उम्रे करण वारे जी फजीलत वाज़े थी वई। अल्लाह तबारक व तआला इन्हीं जी अरकान जी अदायगी ला करे, इन्हीं जी इबादत की पाया तकमील सुधी पुजाए ना करे, बकायदा महीना मुकर्रर करे, बकायदा महीना मुकर्रर करे छॾिया। अहिड़े तरीक़े से उम्रे ऐं हज जी बज़ाते खुद फजीलत वाज़े थी थी जी केतिरियूं वॾियूं इबादतूं हुई अल्लाह तबारक व तआला जी नज़र नज़दीक। जे अल्लाह तबारक व तआला इन्हीं ला करे हिकिड़ो अरसो मुकर्रर करे छॾियो जे इन्हीं अयाम में इन्हीं ॾींहं में कंहिं क़िस्म जो कोई फितनो न, गुनाह जी लेवल मथे हुए या लड़ाई जी लेवल मथे हुए, कंहिं क़िस्म जो कोई फितनो न। अहिड़े तरीक़े से अल्लाह तबारक व तआला जे घर जी फजीलत पर वाज़े थी जे काबतुल्लाह जी अल्लाह तबारक व तआला जे नज़दीक केतिरी अहमियत आहे, केतिरो वक़ार आहे जे उन जे दीदार ना करे, उन जी तवाफ ना करे, जेको बंदा उते वञे था, उते हज करिए था, उते उमरो करिए था, रिटर्न पुॼे था, उन काबतुल्लाह जी फजीलत साबित कई जे उन घर के अल्लाह तबारक व तआला केतिरो बावकार बनायो है जे ऊ हमेशा अल्लाह तबारक व तआला जी जिक्र से आबाद ऐं अल्लाह तबारक व तआला उन पिंड जे घर के आबाद रखियो है। हाणे इन्हीं महीने के अल्लाह तबारक व तआला ख़ुसूसी तौर मथे किताल जंग नु रोकियो है। मतलब तो उन वक्त में कहिड़ो हो जे अक्सर बेशतर लड़ाइयों, जंगी, फितना फसाद, लूट खसोट आम। वो मुसाफिर अमन ऐं सैफ़ियत से दौर जाहिलियत में सफ़र न करे सघंदो, अने वो फ़ख्र महसूस कंदा हुआ इन ॻाल्हि मथे जे कंहिंखे लूटे अचणो, कंहिंखे हड़ी अचणो, कंहिं ते ज़ुल्म करे अचणो, वो फ़ख्र महसूस कंदा हुआ ने बाक़ायदा पिण जी रिहाई में इन जी तशहीर कंदा हुआ कि असीं कासो कमु करे रहिया आहियूं। एतिरे लाइ अल्लाह तबारक व तआला उन्हीं की रोकथाम न करे जे की नबूवत वटा न बल्कि पहले वटा कुरान अजीम में अल्लाह तबारक व तआला इन्हीं महीने के हुर्मत वाला जन जमीन आसमान के पैदा के तहल वटा दे न कि मुसलमान या आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में तशरीफ खणी आए तहल वटा न। काबतुल्लाह जो मकाम दौर जाहिलियत वटा जाए अगरचे उन्हीं जी इबादत जो ढंग, उन्हीं जी तवाफ जो रीति रिवाज या उन्हीं जे अरकान जी अदायगी जो मुख्तलिफ थी हुअण वाला वस्तु है। पर अल्लाह तबारक व तआला इन्हीं 3-4 महीने के हुर्मत वाला जमीन आसमान बनाए हुन जी वटाई न काबतुल्लाह जी अजमत पर हुन जी वटाई। अहिड़े तरीक़े से इन्हीं जो को मुशरिकीन मक्का हुआ या कुफार मक्का हुआ या अरब जा जफला हुआ, उन्हीं मामले में जंग जेकॾहिं छड़ी वेंदी हुई आसमान और से खज़रज व कबीला हुआ जंहिंजो कुरान में अल्लाह तबारक व तआला गालिबन सूरह आले इमरान में ज़िक्र पढ़ियो आहे वज़कुरू नेमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम आदाअन फअल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फअस्बहतुम बिनिअमतिही इख़्वाना। जहीं पिण में हिक ॿिए जा दुश्मन हुआ अल्लाह इस्लाम जे ज़रिए से आंखें पापा बना अॼु दिल्ली में मोहब्बत हुई तब वो कबीला उन्हीं कबीले में हम्बे वक्त ने हम्बे जहद लड़ाई जंग चालू होती कंहिं बि कबीले से टकराव थींदो हो जंहिं सूदी ऊ पिण जो बदिलो वारे की न मिलंदा हुआ तंहिं सूदी जंग जो रोकण जो न मिलंदो
तो उन्हीं दौरान लड़ाई दौरान फितने में त्या जेको काबतुल्ला जी ज़ियारत ला अचींदा हुआ या अरकान हज या उमरो अदा करे ला अचींदा हुआ तो उन्हीं के सफर में दिक्कत थी एतिरे लाइ अल्लाह तबारक व तआला ब्रेक लगाए बल्कि कुरान अज़ीम फरमाए फला तस्लिमू फीहिन्ना अनफुसकुम इन्हीं महीने में खुसूसी तौर मथे अपने जाने में जरूरत है तो इन जो मतलब ये हरगिज़ नहीं जे ॿिया जेको महीना 8 बजे था उन्हीं पर मजा अची वञे न रजा नहीं पर इन्हीं महीने में जी नेकीअ जो डिमांड वधे थो नेकीअ जी मार्केट वधे थी तीअं हिकिड़ो नंढड़ो गुनाह पर वॾो थी अल्लाह तबारक व तआला इसरे लाइ करे इन चीज़ के मखसूस करार मिसाल के तौर में तव्हांखे सम्झायां जे चोरी चुकुरई ये तो हराम है खैर पंहिंजे इलाके में जायज़ है माण्हू करे ईंदा आहिनि उनखे हलाल सम्झनि था पगर वाहे वीचारा महिनत करे खणे था पर इस्लाम जी नज़र में हराम है चोरो खणो ते भले लखे जी वस्तु खणो ते भले हराम है हराम तो चोरी हराम है पर हाँ मिसाल के तौर में समझो हिकिड़ो जाहिल माण्हू चोरी करे थी अने उन जाहिल जी जगह मथे आलम चोरी करे थी तो केतिरो फर्क पए मामो कोर चए बिना वर्षा पे दबे आया है ना वो जाहिल था हुआ कहीं पिया तो अल्लाह तबारक व तआला जे आम महीने में आम इंसान में हिकिड़े आलम जो इंतखाब कयो है उनखे इज्जत ॾिनी है उन्हनि वक़ार है तीअं इन्हीं महीने की चुंडीदा करे जे इन्हीं महीने में जे हिकिड़े आलम जो नालो बदनाम केतिरो थिए को वस्तु खणे में अहिड़े तरीक़े से इन्हीं महीने में जेकॾहिं को इंसान गुनाह करे थो त जीअं उहो फ़र्क़ु है कि एतिरो फ़र्क़ु इन्हीं में जे इन्हीं में गुनाह जो लड़ाई फितने की सख्ती से मनाई गई यानी इन्हीं में गुनाह कबीरा में ये चीजों शामिल थी जो बर्दान जैसी अहिड़े तरीक़े से ॿई मिसाल सम्झो इन चोरी मथां जेकॾहिं पाण हिकिड़ो आम इंसान आहे ॿिए कंहिंखां कंपनी जी खणी आयो कंहिं सेठ जी वस्तु चोरायो कंहिं खेत्र मां खणी आयो त हू चोरी चोरी थी वई पर उहो जो इंसान जेकॾहिं कंहिं मस्जिद मां वस्तु कढी आयो था तो पांची नजर में केतिरो माण्हू गुनहगार थी वञे नसीब तव्हां न ॿुधो तीअं अल्लाह तबारक व तआला जीअं हुनी महीने में गुनाह है आम महीना जेको हिनी 4 महीने जे अलावा 8 महीना रहा गुनाह है बदकारी है जुल्म में मिलावो फितने में लिखा को बनस्पत जेकॾहिं ही महीने 4 में जंहिंखे अल्लाह तबारक व तआला इज्जत वारा तकरीम वारा गुरबत वारा कई इन्हीं में जेकॾहिं वो करे तो कहीं वधारे गुनाह रखा अल्लाह तबारक व तआला कुरान अज़ीम में इन्हीं माण्हू जो गुरबत वारे महीने में कहिड़ो हक़ीक़ आहे लड़ाई झगड़े में जो माण्हू जेको माण्हू पिण जी बहादुरी साबित करे था करे जाहिलियत में अॼु पण बहादुरी साबित करे था करे जेकॾहिं हाथापाई नथी थी मां वटां माण्हू अंदरूनी कमज़ोर आहे त विढ़ाई जी कोशिश करे थो बजाण वड़ी पे त मज़ा अचे जेकॾहिं परियां सुञे थी त दौड़ पुलिस स्टेशन ते करे थो अज पर तो दौर जाहिलियत की ॻाल्हि हुई तो दौर जाहिलियत में अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अचण का पुठिया पर इन्हीं माण्हुनि खे इत्मीनान न हो बाक़ायदा पुछो इन जो सबूत अल्लाह कुरान में है यसअलूनका अनि शहरिल हराम क़ितालिन फी कुल क़ितालिन फी कबीर सूरह बकरा है आयत नंबर 217 है
जैमें अल्लाह तबारक व तआला फरमाए ऐ मुझे रसूल मारू जो या आंखे हुर्मत वाले महीने में लड़ाई बाबत पूछने का जंग बाबत पूछे इतने फसाद बाबत सवाल में यस अलूना शहरिल हराम किताबुन फी से सवाल कहिए दाईनी के चौ कुल किताबुन फी कबीर जे भाई इन्हीं महीने में जो को हुर्मत वाला 4 महीना है इन्हीं में कितान जंग लड़ाई फितनों फसाद कबीर है वड़े होना नी के रोके में थे तो अल्लाह तबारक व तआला कुरेला क्यों या खबर पड़ी तो गुंजाल की सर्वेला पांखे खपे जे पां यानी तौहीद यूं जन्नत जा मुतलाश यूं आखिरत धोनी खपे थी कब्र में जन्नत जो निशान खपे तो पांखे खपे जे 5 साल जे हर ॾींहुं बल्कि आऊं ये चाहतो जी जिंदगी जे हर लम्हे में मैंने जी नफ्स के मैंने जी जिस्म के मैंने जी ज़बान के गुनाहे फितने फसादन महफूज रखो ये गाल पांच ज़हन में हुअणी खपे जे मौत जो कोई ठिकानो नहीं वक्त मुकर रहे पां बुराई करे अचो पिया इन हालत में मौत अची वञे ता वो अगलियों का लिखियो पई हुई अगलियों का तहरीर रजिस्टर है पर पांजे में बुराई करे अचो पिया अहिड़ा वस्तु कंहिंजी खणिया अचो वाट में हादसो थियो पांजो एक्सीडेंट थियो पां दुनिया में रुखसत थी वियासीं उन को वस्तु है तव्हांखे कम ना हुई पांखे हिन जो जवाब ॾियणो पंहिंजो पूरो इतने ना करे हमें वक्त हमें जत हर शख्स हर टाइम हर साल पापड़ जे नफ्स मथे कंट्रोल रखो गुनाह नु कितने फसाद नु बिन जी जिंदगी की बचाई तेरो कारण ये जे मारू जरा गुनाह मथे गुनाह करे इंसान जरा गुनाह मथे गुनाह करे तो पापे मथे पाप करे तो तेरा अल्लाह तबारक व तआला बजाते खुद फरमायो है आखिरी पारे में सूरह मुतफ्फिफीन आयत नंबर 14 कल्ला बल राना अला कुलूबिहिम मा कानू यक्सिबून कि गुनाहे पापे खताएं के कारण से अल्लाह तबारक व तआला इंसान जे दिली के जंग चढ़ाए या जंग लगी वने कटजी वने तो जॾहिं किट पानी दिली के लगी वनो इस्लाम मथा साफ थी वनो तो जाहिर सी ॻाल्हि है जब किट जंग लगी वने वो वस्तु पर लोखंड जी भगाई छॾियो इन में सीर हुए गोप हुए तो पांखे किट में सही खबर न तो पां जेकॾहिं पंहिंजी दिली मथे किट लगी वने जंग चढ़ी वनो होशीला थी वञो तो पांखे गुनाह कीअं लॻंदो ने अॼु वाकई ये ॻाल्हि है जेके इंसान के गुनाह नो दफ़ज नथो थिए गुनाह नो दफ़ज नथो थी जाओ पूरो कया पे कहला कया पे बचेला कया तो बेटला करिया तो मुझे वाणेला करिया तो कारोबार वधायला करिया तो पां गमे एतरी प्रॉपर्टी इकट्ठी कयूं गमे एतरी विरोधियूं इकट्ठियूं कयूं जमीनी लेवल मथे हुए माली लेवल मथे हुए वाने की सूरत शक्ल में हुए पर याद रखो मांगे दिल में हमेशा कभी मुझे पालनहार तो मर्जी जो मांगे कहिए अला कुल्ल शैइन कदीर तो इजात जेकर मुझे कफन छमेट जो लिखियो हूंदो त जुड़ंदो 3 बाई 6 जी जमीन जो टुकड़ो लिखियो हूंदो त जुड़ंदो ऐं कहना जुमो कया पर रोने से मुझे पेट भरती है औ केला मुझे आखिरत में नहीं करिया तो पूरे ना करिया तो आए ने पाले खाई सैकड़ों वाले था होगा हेरो तो आए ना 900 वाले हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम 950 वाले तबलीग कहने जो मतलब 1000 वाले नु माथे उम्र हुई पर आखिर दुनिया में रहता है
इसराइली रिवायत में अचे तो फिरौन जो 450 वारे मथो कीधो पियो वो ई पियो है ई फिरौन हुए त बने या हफ्ते जो ॿियो फिरौन हुए त तस्वर कयो तंहिं दुनिया में वेंदो रहियो त पंहिंजी त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस में जा साबित है कि मुंहिंजी उम्मत जी उम्र 60 जे दरमियान हूंदी ऐं 500 क्या जे माण्हू रुखसत थी वेंदा हादसाती लेवल में थी वञेगा कई एहतराम वारा महीना है हुर्मत वारा महीना हो या फजीलत वारा महीना हो या दीगर अयाम हो पाण पाण जी जिंदगी के पाण जे नफ्स के हमेशा ना कर पाण नेकी नदी थी ऐसी ॻाल्हि है पाण माणे नमाज़ी न आहियूं पाण माणे सदका ख़ैरात नथा कयूं पाण माणे पड़ोस जे हक़ नथा कयूं असां गुनाह न कयूं पाण नेकियूं न तो पाण आख़िरत में गुनाह खणी वेंदासीं तयारा त पाण खे हर मामले में जिंदगी के हर शोबे में गुनाहों पापों इज्तनाब क्यों खपे ऐं हमेशा अल्लाह तबारक व तआला के हाजिर नाज़िर रखी अपनी जिंदगी गुजारे अर्श अज़ीम रब्बुल दुआ होया रब्बुल आलमीन पाके पांच जिंदगी में परिवर्तन आने की तौफीक अता फरमाए अल्लाह तबारक व तआला पा गुनहगार आहियूं पांजे गुनाह के माफ फरमाए अल्लाह पांजे खताएं के दरगुजर फरमाए रब्बुल आलमीन जिकी बीमारी अल्लाह अपनी के शिफा कामिल आजिल नसीब फरमाए अल्लाह ताला जिकी बेकसूर कहते मत घड़ी के आजाद फरमाए मजबूरी के अल्लाह दूर फरमाए रब्बुल आलमीन मकरूज़ जे कर्जे के लाए अल्लाह तबारक व तआला ये पांचे रहमत की मी वसाया है कि मजीद रहमत वाला मी वसाए अल्लाह दुखे वाले मुसीबत वाले तूफान आफत मुसीबत वाले मीन अल्लाह बचाए रब्बुल आलमीन पांजा जिकी आहिनि तौहीद पा दुनिया मां रुखसत थी विया अल्लाह बड़ी की मग़फ़िरत फरमाए रब्बुल आलमीन जैसे पाके यारे मज़हब इस्लाम ते कायम दायम रखे पांजो खात्मो कर ईमान बिल खैर मत करे वमा तौफीक इल्ला बिल्लाह